लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि इंग्लैंड मां PhD पास इकोनॉमिक्स जो प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी में कमु कंदड़ जनाब डॉक्टर रफीक चांडियो साहब। डॉक्टर रफीक चांडियो साहब खां अॼु असां यूनिवर्सिटियुनि जे किरदार ऐं यूनिवर्सिटियुनि खे छा हुजणु खपे ऐं दुनिया में यूनिवर्सिटियूं छा कंदियूं आहिनि उन ते ॻाल्हाइणु चाहींदासीं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। जीअं मूं इंट्रो में चयो आहे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जंहिं मादर इल्मी में तव्हां पढ़ायो था अव्हां खे उहा हिकिड़े इदारे तौरु बहितर इदारो थींदे नज़र थी अचे या हिकु हंधि बीठी आहे? डॉक्टर साहब, हाणे इहो सुवालु मुंहिंजो ख़्यालु आहे इन खे पर्टिकुलर हिकिड़ी यूनिवर्सिटी बाबति खणण बजाए असांखे पाण सुवाल खे रिफ्रेश था कयूं त पाकिस्तान में यूनिवर्सिटियूं पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। ॾिसो, हाणे पाकिस्तान सॼे बाबति जॾहिं असां ॻाल्हायूं था त असांखे ॿिनि क़िस्मनि जी यूनिवर्सिटियूं मिलनि थियूं, पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं ऐं प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटियूं। असां वटि जेके प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में चंद हिकिड़ियूं यूनिवर्सिटियूं अहिड़ियूं आहिनि जेके के ॿाहिरिनि यूनिवर्सिटियुनि जे स्टैंडर्ड मूजिबि या उन खां थोरो हेठि बीहनि थियूं, जिन में इंफ्रास्ट्रक्चर जेको वॾे में वॾो आहे उहो IT इंफ्रास्ट्रक्चर आहे ऐं ह्यूमन रिसोर्सिस आहिनि तमामु हाई कैलिबर जा, जेके तालीम जो सिस्टम उहो आहे उन्हनि जो। पर सभु प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटियूं न। ॿियूं आहिनि पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं। पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं मूं जेसि ताईं ॾिठियूं आहिनि, कुझु यूनिवर्सिटियूं जेके क़ाइद आज़म यूनिवर्सिटी आहे, पाइड आहे, या कुझु अहिड़ियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, सखर IB आहे, या तव्हांखे कुझु यूनिवर्सिटियूं अहिड़ियूं कराची IB, उन्हनि जी एंडाउमेंट बहितर आहे जंहिंजे करे उन्हनि जी थोरी सूरत हाल बहितर आहे। उनखे छॾे करे बाक़ी जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं आहिनि उहे कंहिं बि हवाले सां यूनिवर्सिटियुनि जो जेको हिन वक़्तु मुरविज मयार आहे दुनिया में उनखे कोन पियो पुॼी सघनि। उहे सिंपली हिकिड़ा कॉलेजिस आहिनि जिन में कॉलेज टाइप एजुकेशन मिले थी, पर उन्हनि जा प्रोसेसिस जेके आहिनि उहे छो त यूनिवर्सिटीज़ आहिनि त उहे हलनि पिया। पर्टिकुलरली सिंध जे यूनिवर्सिटीज़ जो मामिलो वरी पंजाब जे पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ ऐं KP जे पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ खां थोरो मुख़्तलिफ़ थो थिए पियो। उन में बहितर आहियो या घटि आहियो? असीं घटि आहियूं। अच्छा, असीं घटि आहियूं। उनजो सबबु इहो आहे त असां वटि जेका हिकिड़ो त सिंध हुकूमत पंहिंजी वरी हिकिड़ी कोशिशि कई त हायर एजुकेशन खे मतिलबु त फैलाइजे डिस्ट्रिक्ट ताईं जीअं एक्सेसिबिलिटी थिए। हिकिड़ो एक्सीलेंट कमु हो, ज़बरदस्त कमु हुयो। उन्हनि जी सॼी फंडिंग सिंध हुकूमत कंदी आहे। प्रॉब्लम इहो थियो आहे त जेका फंडिंग HEC वटां ईंदी हुई उहा फंडिंग रिड्यूस थी वई आहे। हिकिड़ो मसइलो इहो थियो आहे। ॿियो मसइलो इहो तव्हां था चओ असां वटि सिंध में रिड्यूस थी आहे या जिते किथे थी आहे? जिते किथे थी आहे, पंजाब में बि थी आहे। पर हाणे यूनिवर्सिटीज़ ते जेको इम्पैक्ट आहे हिकिड़ो उहो हिसो इम्पैक्ट असांजी यूनिवर्सिटीज़ ते आहे। मिसाल तौर ते असां गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी सिंध यूनिवर्सिटी में ॿियनि यूनिवर्सिटियुनि सभिनी हालत इहा आहे त उते कंप्यूटर प्रोक्योर नथा थी सघनि पिया, छो त डॉलर रेट कोन पियो बीहे। जेके बि इश्तिहार ॾियनि था उहे अचनि कोन था, माण्हू बाबा ईंदासीं कोन। इन करे इहे खोटियूं आहिनि। ॿियो हाणे पर्टिकुलर इशू आहे जंहिं ते मां चाहींदुसि त मां तव्हांखे ॿुधायां त असां यूनिवर्सिटी ते बीठियूं आहिनि, उन प्रॉब्लम कहिड़ो आहे? छा प्रॉब्लम? क्लास हलनि था। डॉक्टर साहब, जेका तालीम आहे हाणे उन तालीम जो पिरामिड शिफ्ट थी चुकी आहे। उहा इंटायरली उनजो सिस्टम, उनजो सिरिश्तो, उनजी डिलीवरी ऐं उनजी जेका लेवल ऑफ नॉलेज आहे उहा सॼी शिफ्ट थी चुकी आहे। उन शिफ्ट थियण खे सॼी दुनिया जूं यूनिवर्सिटियूं उन जदीद तरीक़नि खे कैचअप करे वियूं आहिनि, उहे कनि पिया। असां वटि बिल्कुलु न आहे। अच्छा, मिसाल तौर ते हिकिड़ो तमामु वॾो हिसो आहे जेको टेक्निकली तमामु सां, मिसाल तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु इंडिया छो टॉप ते इंडिया जो ह्यूमन रिसोर्स आहे। तव्हां हाणे हिकिड़ी न्यूज़ आई त अमेरिका में जेके मोस्ट इन्फ्लुएंशियल माण्हू आहिनि उहे इंडियन HR माना आहे जेका उन में उनजो तमामु वॾो इन्फ्लुएंस आहे। इन करे आहे छो त इंडिया पंहिंजे IT जा बुनियाद तमामु घणो अॻु रखिया हुया। असां वटि उहे तमामु वीक आहिनि। हाणे जेको दौरु अचे थो पियो, इहो जेको फिज़िकल यूनिवर्सिटियुनि वारो आहे, मां सम्झां थो ईंदड़ 10-15 सालनि में इहो इंटायरली चेंज थी वेंदो। तव्हांखे लैब्स बि जेके आहिनि से उहे मिलंदियूं, जीअं स्टूडियो मिलनि था ईअं मिलंदियूं। तव्हांजा स्टूडेंट जो तजुर्बो करे ईंदा ऐं क्लास लाइ सभु कोई पंहिंजे पंहिंजे जेको हिन वक़्तु शुरू थी चुको आहे
यानी तव्हां जेके डेटा साइंस जा ऐं ॿिए क़िस्म जा जेके IT जा प्रोग्राम्स आहिनि उहे हिन वक़्तु माण्हू हिते कोर्स जेके कनि था उहे ऑनलाइन कनि था। पर ऑनलाइन कोर्स करण जो मतिलबु इहो आहे त उन जे लाइ तव्हांखे एक्सीलेंट ह्यूमन रिसोर्स खपे, तव्हांखे एक्सीलेंट इंफ्रास्ट्रक्चर खपे ऐं तव्हांखे एक्सीलेंट एक्सपर्टीज़ खपनि। यानी तव्हां जेको जंहिं स्टूडेंट खे ॾियो पिया उनखां तव्हां जूं जेके आहिनि से एक्सपर्टीज़ मथे हुजनि। हाणे इहो सॼो जेको आहे तव्हां जेकॾहिं कराची यूनिवर्सिटी खे, सिंध यूनिवर्सिटी खे या जेके ॿियूं यूनिवर्सिटियुनि खे ॾिसंदो त उन्हनि वटि इंफ्रास्ट्रक्चर ई कोन्हे को IT जो। यानी तव्हां हैरान थींदो त हिन वक़्तु तव्हां वटि मॉडर्न का ॻाल्हि न कान्हे का। असां वटि मां 2001 अक्टूबर खां वठी 2005 ताईं PhD कई ऐं 2006 ताईं मां उते रहियुसि त यूनिवर्सिटी जेका हूंदी हुई उन वक़्तु करस्पॉन्डेंस ईमेल ते हुई। हिन वक़्तु ताईं हिते जेका करस्पॉन्डेंस आहे सरकारी उहा न थींदी आहे असां वटि, उहा पने ते थींदी आहे। जेकॾहिं कंहिंखे तव्हां ईमेल कयो त हुनखे फ़ोन करे ॿुधाइबो आहे। हाणे इहा सॼी ईमेल कई त मां साईं इहो लेटर न मोकिलियो, ईमेल कई आहे छा थिए छा थो पियो, थिए इहो थो पियो त असां वटि प्रोफेसर बि काफ़ी ऐं वाइस चांसलर जेके बि आहिनि, मां हिसाबु कयो पिए त जेके बि आहिनि सिंध जे यूनिवर्सिटियुनि में उनमें मेजॉरिटी उन कंप्यूटर हलाइण त ईंदो हूंदो पर IT ओरिएंटेड न आहिनि। उन करे उन्हनि जी जेका कैपेसिटी ऐं कैपेबिलिटी आहे टू अंडरस्टैंड त जेको यूनिवर्सिटी एजुकेशन जो रुख आहे उहो क़िबलो कहिड़े तरफ़ पियो वञे त असां पाण खे मटायूं, चेंज कयूं, उहो माना न आहे। ऐं उहो तेसि ताईं न थींदो जेसि ताईं जेका वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट आहे उहा सियासी तौर ते माना जेको हिकिड़ो क्राइटेरिया ठाहिनि था उन में तव्हांखे इहे शयूं हुजणु घुरिजनि त माण्हुनि जो केतिरो, मां तव्हांखे ॿुधायां त हिते एक्सपर्ट माण्हू वेठा आहिनि सिंध में। उन्हनि मां कंहिंजो बि जेके वाइस चांसलरनि जूं थींदियूं आहिनि उन्हनि में मूं समेत ॿिया केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे उहो शॉर्ट लिस्ट न कंदा आहिनि। चलो ठीकु आहे, पर मसइलो इहो आहे त तव्हां जिन खे कयो था उन्हनि जी बि त का हुजे, उहो न हुजण करे हाणे तव्हां मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां सूफ़ी यूनिवर्सिटी ठही, हिकिड़ो शानदार कॉन्सेप्ट इहो। तव्हांखे ख़बर आहे त उन यूनिवर्सिटी खे हिन वक़्तु तमामु वॾो टाइम थियो, 10 सालनि खां मथे टाइम थी वियो आहे। उनखे फंड्स बि सिंध गवर्नमेंट ॾिना। उनखे हिकिड़े कंहिं मुख़ैर हज़रा उन इहो जेको हालावर रोड आहे, इन रोड तव्हां वेंदो 10 एकड़ बाग़ जी ज़मीन, जेका ज़मीन तव्हांखे ख़बर आहे त हाल आहे इन जी ज़मीन केतिरी एक्सपेंसिव आहे या दरिया जे भरिसां, हुन गिफ्ट कई आहे त इहा ज़मीन मां सूफ़ी यूनिवर्सिटी खे ठाहिण ॾिनी आहे। पर छो त उते वाइस चांसलर जी मुक़ररी जो मामिलो सियासी रहियो, इन करे अॼु ताईं उहा यूनिवर्सिटी गाॾी में हलंदी रही आहे। उहा यूनिवर्सिटी किथे, मोबाइल यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ी कार में आहे, उन में हलंदी आहे, उहा किथे आहे ख़बर न आहे। सो इहे तमामु वॾा सीरियस मामला आहिनि। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि त जी, ही टेक्निकल या ही ॻाल्हि आहे, पर इल्मी तौर ते मतिलबु यूनिवर्सिटियूं अॻे त दग ॾींदियूं न त असांजी सोसाइटी खे हिन पासे हलणु खपे। असांजे लोक कहाणियुनि में पढ़ंदा हुआसीं त शहज़ादो झंग में भुलिजी वियो, पोइ देव मिलियुसि या ॾाइण मिलियसि, पोइ देव खे चई मामा 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 मूंखे ॿुधाए त हितां कीअं निकिरां। पोइ देव चयुसि मामा मामा न करियां त सरे जहिड़ा दाणा करे छॾियां। हीअ 19 रस्ता न वञा, 20 रस्तो तोखे तुंहिंजे घर पहुचाईंदो। इहो जेको घर या माग या मंज़िल पहुचाइण वारो रस्तो आहे, इहो हाणे ॾिसणो आहे। अॻे त लोक अदब हो, जिननि देवनि जो कहाणी बिल्कुलु, त जिन देव बि ॿुधाईंदा त ही यूनिवर्सिटी छो नथी ॿुधाए। उहो चवां थो त जेका ॻाल्हि मिसाल तौर ते जेको शागिर्द हिन वक़्तु अचे थो न असां वटि, उन जी लेवल एॾी सुठी आहे, उहो वीचारो ॿाहिराड़े जो आहे, पर हिन फ़ोन जे करे उन जी जेका लेवल आहे, पढ़ाई आहे, असाइनमेंट आहे, उहे वीचारा उन्हनि ते माना मां सम्झां थो त 2000 में मुंहिंजी अपॉइंटमेंट थी आहे, 2000 मां वियो आहियां, 1997 मुंहिंजी अपॉइंटमेंट थी आहे एज़ अ लेक्चरर। उन वक़्तु जेको सिस्टम हुयो यूनिवर्सिटीज़ में, शागिर्दनि जी लेवल हुई, इहो किताब ऐं पुराणा किताब हूंदा हुननि पढ़ंदा हुया। ऐं हाणे जंहिं शागिर्द असां पढ़ायूं था उन लेवल में वॾो फ़र्क़ु आहे, उन्हनि जी नॉलेज बेस में वॾो फ़र्क़ु आहे। ऐं इहो नॉलेज बेस जेको आहे उहो शागिर्द जी पंहिंजी महिनत आहे, जेको इन्वायरमेंट आहे ठहियो आहे न, उन में शागिर्द ऑटोमेटिकली पंहिंजे हिसाब सां IT जेका उन्हनि खे एजुकेशन आहे उन ते अचनि था। हाणे सुवाल इहो आहे त असां जेकॾहिं इन ई शागिर्द खे पॉलिश कयूं, इन ई शागिर्द जो बेस वधीक मज़बूत ठाहियूं, त इन खे पाकिस्तान में जेका गुरबत आहे, जेका सिंध में तमामु घणी गुरबत आहे, इन मां जान जेकॾहिं जॉब्स आहिनि तव्हां वटि घटि आहिनि, तव्हां वटि इन्वेस्टमेंट कान्हे काई ॻाल्हि न आहे, पर इहो ई ॿार हिन वक़्तु ॾिसो
यूरोपियन मुल्कनि में, कैनेडा में, अमेरिका में हू जॉब्स लाइ सफ़ा ओपन वेठा आहिनि, पर तव्हांजो स्किल हुजे, इहा जेका MA BA प्राइवेट आहे इन जी का वैल्यू कान्हे का। उहो तव्हांजो स्किल हुजे, तव्हांखे डेटा साइंस में आहे, तव्हांखे का बि ज़रूरत कान्हे का तव्हां वञो। ऐं छोकिरा असांजा विया आहिनि, उते विया आहिनि पढ़ण लाइ, पर छो त इहे डिग्रियूं उन्हनि जूं हुयूं, उन्हनि खे पहिरीं चइबो आहे जॉब्स कयो तव्हां पहिरीं, पोइ पिया पढ़िजो। ईअं जॉब्स में हलिया विया आहिनि, पर इन्हनि खे यूनिवर्सिटी तयारु न पई करे। यूनिवर्सिटी उन्हनि खे तयारु करे त उहे असां ॾिसो, असांजो जेको ह्यूमन रिसोर्स बेस आहे न, जेको असांखे कर्ज़नि जा मसइला आहिनि, उन्हनि जो इकोनॉमी जेके ते ॻाल्हायूं त उन ते ईअं आहे त असांजा ह्यूमन रिसोर्स पहिरीं त अनस्किल्ड लेबर वेंदो न। हाणे जेकॾहिं यूनिवर्सिटियूं बहितर हुजनि असांजूं, ऐं असां ईअं ई पंहिंजा ॿार जेके उते वञनि, त उहा बि वॾी सपोर्ट थी सघे थी, कर्ज़नि मां निकिरणो पवंदो। डॉक्टर साहब, मूंखे हिकिड़े मिंट लाइ पंहिंजे माण्हुनि खे ॿुधायो त यूनिवर्सिटियुनि खे छा करणु खपे? हिकिड़ो मिंट। यूनिवर्सिटियूं उन्हनि जा 100 मसइला आहिनि, पर पंहिंजनि ॿारनि खे उन्हनि यूनिवर्सिटियुनि में दाख़िला वठी ॾियो जेके टेक्निकली संभाव उन्हनि खे एजुकेशन ॾियनि। ऐं ॿियो इहो आहे त पंहिंजनि ॿारनि खे रुॻो यूनिवर्सिटियुनि ते रिलाए न करायो। हींअर हिन वक़्तु जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी में आहिनि, त उन्हनि खे प्राइवेटली बि जेका टेक्निकल एजुकेशन आहे उहा ॾियारियो, ऐं उन्हनि खे तयारु कयो, जेका इंटरनेशनल जॉब मार्केट आहे उन में मोकिलियो। छो त हिते जॉब्स कोन्हनि खे, पर उते ॿार वञी सघनि था। ऐं असांजा ॿार हिन वक़्तु कामयाबियुनि सां इटली, जर्मनी, कैनेडा ऐं होॾे वञनि था पिया। ॿियनि ॿारनि खे बि इहा तरग़ीब ॾियो त उहे ॿार पढ़नि कनि। ऐं यूनिवर्सिटियुनि जे लाइ इहो मैसेज आहे मुंहिंजो त जेकॾहिं तव्हां पाण खे अपडेट न कंदो त तव्हां इहे बिल्डिंग्स ई रहंदियूं, ॿियो कुझु बि न रहंदो। शागिर्द जेके अॼु अचनि था उनखे तव्हां कुझु ॾेई न सघंदो, उहे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में ॿिए हंधि हलिया वेंदा, पर तव्हां वटि न ईंदा। इन करे पाण खे अपडेट कयो या परिश थींदो। डॉक्टर साहब चवे थो त यूनिवर्सिटियुनि वारनि जेकॾहिं पंहिंजो पाण खे नए ज़माने जी सोच सां गॾु न खयो, टेक्निकली, टेक्नोलॉजिकली, इल्मी तौर ते, सोशली, जेकॾहिं हू अॻिते न वधिया ऐं ज़माने सां पाण भरा न थिया, त यूनिवर्सिटियुनि जूं इमारतूं ऐं दीवारूं ऐं दर त दरियूं मौजूदु हूंदियूं, पर असां पढ़ाईंदड़नि जो को बि नालो निशान न रहंदो, ऐं इहे यूनिवर्सिटियूं कॉलेजनि खां बि ख़राबु हाल में हूंदियूं। लीडर TV खे ॾिसण जी वॾी महिरबानी। जेके बि उस्ताद, जेके बि सिंध यूनिवर्सिटी में 370 PhD आहिनि, उहे जॾहिं बि चाहिनि लीडर TV खे को बि इंटरव्यू ॾेई सघनि था, सलाहूं ॾेई सघनि था। वाइस चांसलर खां वठी ऐं समूरनि लेक्चररनि ताईं जेके बि माण्हू आहिनि, नई सोच कंहिं वटि बि अचे, उन लाइ लीडर TV हक़ीक़त खे अव्हां वटि हाज़िर हूंदी। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी।